दोस्तों अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका मेज़बान अब्दुल गफ़ार लिगरी। मैं इस वक्त मौजूद हूं मीरपुर खास शाह वलीउल्लाह स्कूल के सामने मौजूद हूं, जहां कल सिंध अफजल अलायंस की जानिब से एक बहुत बड़ा जो एहतजाजी मुजाहरा किया जा रहा है, जिसकी जो तैयारियां हैं ज़ोर शोर से जारी हैं, जिसकी टेंट वगैरह लग चुके हैं। यहाँ जो है सिंध अफजल अलायंस के जो रहनुमा भी हैं वो मौजूद हैं। इस तैयारियों के हवाले से हम उनसे जानते हैं। असां साहब भी मौजूद हैं, उनसे जब सर ही ॿुधाए जो अॼु टेंट भी लगी विया आहिनि, तैयारियूं बि ज़ोर शोर सां जारी आहिनि। इन हवाले सां तव्हां छा कंदो, तव्हांजा जेके असातिज़ा आहिनि, जेके तव्हांजा जुनिन जा अॻुवान आहिनि, मज़दूर आहिनि, उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियो? ऐं गुज़ारिश आहे त असांजो हीअ तव्हां सां थोरो क्लियर करे छॾियूं। हीअ असासा जो हींअर न आहे, हीअ असांजो सिंध जे सभिनी मुलाज़िमीन जो आहे। माना पहिरें ग्रेड जे असांजे जेको मैनुअल स्टाफ पटेल खां वठी 22 ग्रेड सिंध जे चीफ सेक्रेटरी ताईं हर ग्रेड जे मुलाज़िमीन जो ई आहे पंहिंजो एहतजाज। छो त हींअर हुकूमत सिंध त एतिरी बदमस्त थी वई आहे। सिधी ॻाल्हि करियूं त हुकूमत सिंध गुज़िश्ता केतिरनि सालनि खां सिंध जो केतिरो लुटे बर्बादु करे छॾियो आहे। आवाम त अॻे पई तड़पे, मुलाज़िमनि खे थोरा घणा मराहत बि मिलियूं जेको असांजो हक़ु आहे, उहे बि हाणे सलब करे खाइण शुरू थी विया आहिनि। हाणे हिननि जी त बुख ख़ुदा लाइ कॾहिं विञाईंदो। अर्ज़ु इहो आहे त हीअ असांजो जेको एहतजाज आहे सिंध मुलाज़िम इतिहाद जो आहे। असांजो अलायंस ठहियो आहे, जंहिंमें सिंध में नंढा वॾा जे डिपार्टमेंट 40 रखवाना आहिनि। उन सभिनी जो तंज़ीमनि जो गॾियल हीअ असांजो हिकिड़ो अलायंस थियो आहे ऐं सभिनि में शामिलु आहियूं। इनशाला तव्हां सुभाणे ॾिसंदो, हिते रेवेन्यू बि हूंदो, इरीगेशन बि हूंदो, हेल्थ बि हूंदी, लोकल गवर्नमेंट हूंदी, एजुकेशन हूंदी, टेक्निकल वारा बि हूंदा, कॉलेज वारा बि हूंदा। मक़सदु चवण जो आहे हर मुलाज़िम सुभाणे ते तव्हांखे नज़र ईंदो ऐं इनशाला सुभाणे तव्हां मीरपुर खास डिवीज़न जी तारीख़ में हज़ारनि माण्हुनि जी रैली इनशाला सुभाणे सां निकिरंदी, जेका वञी पंहिंजो जेको आहे गुलस्तान बल्दिया वटि हैदराबाद मीरपुर खास रोड ब्लॉक कंदासीं। असांजा सिंध जा मर्कज़ी क़ाइदीन जो ॿुधाए छॾियां, हिकिड़ो ॿ पहुचण वारो आहे, जेके सिंध जा असांजा हाजी अशरफ ख़ासकली साहिबु इनशाला 15-20 मिंट में मीरपुर खास हाणे पहुचे थो। ॿिया क़ाइदीन बि निकिरी चुका आहिनि परे परे मां, सभु रात जो मीरपुर खास पहुची वेंदा ऐं असांजा मुलाज़िम जेके परे जा आहिनि सुबुह जो 6-7 बजे निकिरंदा ऐं असीं वेझा मुलाज़िम जेके आहियूं इनशाला 10 बजे सभु हिते हूंदासीं। फीमेल मुलाज़िम शाह वलीला आहे, उनमें हूंदा शहीद मोहतरम बेदरी भुट्टो में गॾु थींदियूं, हज़ारे हूंदियूं उहे बि इनशाला उते गॾु थींदियूं। पोइ असां जेको आहे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। अच्छा सर, हिन में तव्हांजा कहिड़ा मुतालबात आहिनि जेको हुकूमत सिंध पारां न पिया मञा वञनि? छोकी असां ॿुधो आहे कि ॿियनि सूबनि जे अंदरि काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके मुलाज़िमनि खे मिलनि थियूं हुकूमत जी तरफ़ां, लेकिन सिंध हुकूमत अञा ताईं उन ते का बि एक्शन न पई वठे। त उन में तव्हांजा कहिड़ा मुतालबात आहिनि? साईं अर्ज़ु ॿुधो, हाणे असांजो हिकिड़ो मुतालबो आहे त असां ग्रुप इंश्योरेंस जा पैसा पंहिंजा ॾींदा आहियूं। हर महीने असांजी पघार मां कढिबा आहिनि। माना स्टेट लाइफ सां मुआवज़ो असांजी पॉलिसी आहे, असीं सिक्योर आहियूं। त उन हिसाब सां जॾहिं पॉलिसी मेच्योर थींदी पैसा वापसि मिलनि। जी हाणे हुननि जी मिसाल अहिड़ो शर्त आहे त तव्हांजा पैसा असांखे सॼी सिंध जे लखनि मुलाज़िम फ्री में मिलनि पिया। जी हाणे मरण जो रेशो एतिरो आहे कोन। जी अरबे खरबे रुपया स्टेट बैंक कमाए पई ऐं सिंध हुकूमत ऐं सिधो इन प्लेटफॉर्म ते चवां पियो बदनीयती सिंध गवर्नमेंट जी कहिड़ी आहे। पैसो असांजो आहे, ॾींदी स्टेट लाइफ, पर हिननि जी बदनीयती आहे ही 3 साल 4 साल अरबे रुपया मुलाज़िमनि जा पंहिंजे ज़ाती अकाउंट में रखाए उन ते इंट्रस्ट वठनि था, उन में बि अरबे रुपया कमाइनि था। हिननि जो ज़ाती इंट्रस्ट इहो ई आहे त उहे पैसा असीं डायरेक्ट स्टेट लाइफ खे ॾींदासीं। स्टेट लाइ जॾहिं मुलाज़िम रिटायर थींदा ॾेई छॾी। तव्हां हींअर ई बलोचिस्तान सूबे में ॾिसो, इहो कानून आहे, मुलाज़िम रिटायर थियो, पॉलिसी मेच्योर थी, पंहिंजा पैसा वठो। हीअ असांखे कोन था ॾियनि। ॿियो असां मैनुअल फंड असांखे कढिबो आहे, असांखे वापसि करियो, असां रिटायर थियूं था। असांजे बहबूद लाइ आहे, बलोचिस्तान गवर्नमेंट ॾिए थी, हीअ नथा ॾियनि। हींअर वफ़ाक़ जिन सूबनि गिलगित बल्तिस्तान कश्मीर असांखे हिकिड़ो DRA डिस्पेटी रिटेशन अलाउंस हुकूमत जे तरफ़ां हिकिड़ो मुलाज़िम आहिनि जी मिसाल तव्हांखे ॾियां, वज़ीर अला हाउस में जेको पटे वारो आहे उहो खणे थो 1.5 लख जो पघार। मीरपुर खां पटेलो खणे थो 30,000। छो फ़र्क़ु छो आहे? उहो ख़तमु करण लाइ डिस्पेटी रिटेशन अलाउंस जेको आहे उहो मंज़ूर थियो आहे, जेको वफ़ाक़ ॾिनो आहे ॿियनि सूबनि जो आहे।
सिंध गवर्नमेंट न पई ॾिए। असां रोड ते मथो हणी बीह रहिया आहियूं, एहतजाज पिया करियूं, सभु कुझु पिया करियूं, उहो बि असांखे ॾियण लाइ। हाणे इहे शयूं त असांजूं डिमांडूं आहिनि, मथां असांजी डिमांडूं अॻियां हलियूं पिए। असां जेके 1973 जे कानून में हिकिड़ा कानून ठाहिया हुआ, जेके हिन जे मोहतरम असांजे साईं शहीद भुट्टो साहिबु ठाहिराया हुआ, रोटरी कपिड़ा और मकान वारे, त मुलाज़िमनि जा हिकिड़ा मरातूं ठाहियूं त मुलाज़िम जॾहिं रिटायर थींदो त उन्हनि खे पेंशन मिलंदी। हाणे हिननि जेको आहे सो विभागनि छा कयो आहे, जो असांजो आहे पेंशन में हिन टाइम ते ॾेतर गॾी 50% ख़तमु करे छॾी आहे। मुस्तक़बिल में सॼी ख़तमु करण जे पुठियां उहा मराहत ई ख़तमु। मुलाज़िम जो रिटायर थिए हलियो वञे घर, हाणे 40 साल नौकिरी कई, बचत रुपयो कोन थियो, ऐं पोड़ो माण्हू पंहिंजे घर में वेंदो त उनखे छा उहो जेको अगरि 1 रुपयो बि न मिलियो, छा औलाद उनजे घर में वेहण ॾींदी? औलाद ई घरां करे छॾंदी, उहो पोड़ो कमाए बि नथो सघे। हाणे उन्हनि जी जेका उन पेंशन असांजी 50% तक़रीबन ख़तमु कई आहे, ॿी बि ख़तमु करण जे पुठियां आहिनि, जेको अची चवंदा असां ज़ुल्म आहे। अच्छा सर, इन मौक़े ते तव्हां जेके मीरपुर ख़ासि डिवीज़न जा जेके मुलाज़िमीन आहिनि, जिन्हनि जे हक़नि लाइ तव्हां हीअ जिदोजहद कयो पिया, हीअ मुश्तरका जेकी जिदोजहद आहे, इज्तिमाही जिदोजहद आहे, इन में शिरकत लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾिनो? साईं अर्ज़ु इहो आहे त हिकिड़ो तव्हांखे थोरो तस्हीह करियां, हीअ असांजो मीरपुर खां डिवीज़न जो मसइलो न आहे, असांजो सिंध एम्प्लॉइज़ वारनि पूरे सूबे जो ठहियल आहे। उन में हींअर असांजो मरहलो हले पियो डिवीज़न वाइज़, जंहिंमें सखर, लाड़काणो ऐं बेनज़ीराबाद, हीअ 3 डिवीज़नूं थी चुकियूं आहिनि, धरणा वॾा लॻी चुका आहिनि, सॼी सिंध ॾिठा। असांजो 9 तारीख़ प्रोग्राम, पर मींहं जे करे असां तव्हां ॾिठो मीरपुर केॾो मींहुं हो, उहो पोस्टपोन करायो। हाणे उहो शेड्यूल असांजो मीरपुर खां डिवीज़न जो सुभाणे आहे। जीअं असां डिवीज़न मीरपुर ख़ासि में मीरपुर खां डिवीज़न में करियूं पिया त भई असां मुलाज़िम मुतहद थी चुका आहियूं, जागी चुका आहियूं, इंशाल्लाह जागी चुका आहियूं। सुभाणे मीरपुर खां डिवीज़न जे मुलाज़िमनि लाइ इहो आहे त इंशाल्लाह असांखे पक आहे, असांखे उमेदु आहे, असांखे बिल्कुलु यकीन आहे। नगर पार्कर खां वठी गाॾियूं बुक थी चुकियूं आहिनि, असांजा ज़िले जा मुलाज़िम रेडी आहिनि, मेल फीमेल, इंशाल्लाह हिते सभु ईंदा। अञा बि चवंदो सुस्ती न करियो ऐं न कंदो तव्हां इंशाल्लाह, सुभाणे सभु हिते मीरपुर खां रोड रस्ता गलियूं मुलाज़िम था भरियूं। अच्छा सर, हिकिड़ी शइ तव्हां इहा थोरी क्लियर कइजो, असां ॾिठो आहे जॾहिं बि सरकारी मुलाज़िम पंहिंजे हक़नि लाइ सिंध में एहतजाज करे थो त उनखे सियासी रंग ॾिनो थो वञे, यानी कि हुकूमत इहो चवी जान छॾाईंदी आहे कि हीअ मुख़ालिफ़नि जे एजेंडे ते हलनि था। इन सूरत हाल ते तव्हांजो मौक़िफ़ छा हूंदो? साईं ॾिसो हाणे इन में असां सिंध मुलाज़िम था, पीपुल्स पार्टी जे साम्हूं हींअर सिंध में पार्टियूं सभु धिमी थी वियूं आहिनि, ऐं न को असां कंहिं पार्टी सां तालुक आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त मुलाज़िम आहियूं त कंहिं पार्टी सां तालुक आहे, न को असांजे बैक में को आहे, न को असांखे कंहिंजी ज़रूरत बि आहे। मिसाल हा, सियासी पार्टियूं अगरि पंहिंजे मुंहुं असांजो जेके हिमायतूं कनि त असांखे को एतिराज़ कोन्हे। हीअ त नुक़सानु सिंध सॼी में ठपो जिते लॻे थो, अॼु उन मुलाज़िम खे अगरि अहिड़ो नुक़सानु थींदो त छा उहो MNA पे दरनि ते वेंदो? असां तोबा कयूं इन दरनि खां, असांजे पोयां को सियासी कोन्हे, न को असीं गवर्नमेंट लाइण पिया वञूं। असीं चऊं था त हीअ ज़ुल्म बरबरीत ऐं जेका नाइंसाफ़ी करियो पिया असां सां, इहा पंहिंजी ख़तमु करियो। अगरि हीउ मुल्क असांजो मुल्क बर्बाद चवनि था ऐं तबाह कनि पिया, पाण पिया कनि, उहे ई ख़ानदान, उहे ई माण्हू करप्शन ही ख़तमु कनि, अॼु बि मुल्क में नमतूं खोड़नि, मुल्क ख़ुशहाल आहे, मालामाल आहे। असां मुलाज़िमनि हिन जे लाइ ख़िदमत ॾिनी आहे, असां नुक़सानु कोन कयो आहे, असांजो को बि मूड न आहे कंहिं सियासी पार्टी। सही जी नाज़रीन, रोटी कपड़ा और मकान, आगे सारे हुक्मरान, रोटी कपड़ा और मकान, आगे सारे हुक्मरान, रोटी कपड़ा और मकान, आगे सारे हुक्मरान। जी नाज़रीन, हम इस वक्त मौजूद हैं शाह वलीउल्लाह स्कूल के करीब मौजूद है, जहाँ पर सिंध एम्प्लॉइंस अलाइंस की जानिब से कल जो है मुतवक्का एक बहुत बड़ा जो है पावर शो किया जा रहा है, जिसमें मुतालबात जो है इनके जायज़ मुतालबात की मंजूरी के लिए जो है ये सरापा एहतजाज हैं। और इस वक्त जो है बड़ी तादाद में यहाँ पर मुलाजमीन मौजूद हैं, तैयारियाँ जो है मरहला वाइज जारी हैं, और इस वक्त जो है टेंट भी लग चुके हैं और पेना फ्लैक्स और दीगर जो है इंतज़ामात यहाँ पर किए जा रहे हैं। मीरपुर खास डिवीज़न के सदर इस वक्त जो है अपने
मुलाजमीन के दरमियान मौजूद हैं और उनकी हमने आपको गुफ्तगू सुनाई। गुज़िश्ता रोज़ जो है कल के दिन जो है यहाँ पर बहुत बड़ा एहतजाज यहाँ पर होगा और जो है मुतालबात की मंजूरी के लिए जो है यहाँ पर जो है धरना दिया जाएगा। यहाँ से मीरपुर खास प्रेस क्लब तक एहतजाजी रैली निकाली जाएगी, जिसके हम एक दिन कबल आपको यहाँ से मनाजिर दिखा रहे हैं। इस वक्त जो है बहुत बड़ा शामियाना यहाँ पर लगाया गया है। मुलाजिम इत्तेहाद, रोटी कपड़ा और मकान।